अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त असां गुलशन अतीत मां निकितासीं, मां ऐं मुंहिंजो दोस्त ज़ुएब अब्बासी। मां नालो ॿुधो त समंदरी बाबा। ज़ुएब जो मां तोखे वठी थो हलां समंदरी बाबा ते। ही कैमरा जी नज़र में साम्हूं अची रहियो आहे समंदरी बाबा, जंहिंखे समंदरी सरकार बि चवंदा आहिनि। अचो तव्हांखे वधीक हुनजी अंदरि ज़ियारत करायूं। नाज़रीन, साईं नबी बख्श शाह उर्फ़ समंदरी बाबा शहनशाह जी दरबार साम्हूं आहे। साम्हूं कैमरा जी अख में नज़र अची रही आहे। नाज़रीन, ॿुधायो वञे थो त साईं जी तारीख़ तमामु पुराणी बि न आहे। साईं हिन ई दौर जो आहे ऐं साईं जा कुझु सामान वग़ैरह बि आहे, जीअं साईं जी इस्तेमालु थियल जीप, साईं जो बिस्तर। असां मथे हलंदासीं, साईं जो बिस्तर बि ॾिसंदासीं ऐं साईं जो जेकी तस्वीर आहे उहा बि ॾिसंदासीं। बिल्कुलु मस्जिद आहे, मथे मस्जिद जे भरिसां ई साईं जो सामान रखियलु आहे। नाज़रीन अंदरि कैमरा इस्तेमालु करणु मना आहे, लिहाज़ा तव्हांखे ॿाहिरां ई साईं जी दरबार ॾेखारियूं था। साईं जो मथां मुक़बरो आहे ऐं हीअ हिते जेको आहे ख़ासि ॻाल्हि मूं हिते हिकिड़ी नोट कई त हिन दरबार में को अहिड़ो फ़क़ीर न आहे जेको ज़ोरी ज़बरदस्ती तव्हांखे धाॻो ॿधे या को फिणो ॾिए या को तावीज़ ॾिए। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई आहे, अक़ीदतमंद अचनि था, साईं खे कुल बख़्शे वञनि था ऐं पंहिंजो ज़ियारत करे पंहिंजे इलाइक़े जो जेको तफ़रीह कनि था, ॾिसनि था, घुमनि था। उन सां गॾोगॾु जेको आहे त पंहिंजो हिकिड़ो माहौल आहे, तमामु बहितरीनु माहौल आहे, जेको साफ़ु सफ़ाई वारो माहौल आहे, इन जो लुत्फ़ अंदोज़ थियनि था। तमामु बहितरीनु जेको आहे माण्हुनि जो सुकून वारी जॻह आहे ऐं माण्हुनि खे सुकून मिले थो। त लिहाज़ा सिंध जूं काफ़ी मज़ारियूं ॾिठियूं आहिनि। उते धाॻो बि थींदो आहे, तावीज़ बि थींदा आहिनि, जिन बि हूंदा आहिनि, फ़क़ीर बि हूंदा आहिनि, ढोंगी बि हूंदा आहिनि। काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिते असांजे अक़ीदे खां बि माना लिहाज़ सां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, छो जो उते शिरक तमामु घणो हूंदो आहे। हिते माखिर कंहिं जॻह ते शिरक नज़र कोन आयो। नाज़रीन, हीअ उहा आहे जीप जेकी साईं नबी बख्श शाह इस्तेमालु कंदा हुआ, समंदरी बाबा। हुनजी हीअ ज़ेर इस्तेमालु थियल गाॾी हुई, हिनमहिल इन दरबार जे भरिसां ई आहे ऐं हिन जो ख़ासि ख़्यालु कयो थो वञे। माना तमामु बहितरीनु नमूने सां बीठी आहे, हिते का ख़ेशट न आहे, का तकलीफ़ न आहे। अचो त अंदरि जेको आहे साईं जी पग आहे, पग ॾिसूं। साईं जी हिन जीप में पग रखियल आहे। नाज़रीन, तमामु बहितरीनु तरीक़े सां साफ़ु सफ़ाई जी लेवल लिहाज़ सां जेको आहे साईं जी जीप ते बीठी आहे। ऐं असां अक्सर ॾिसंदा आहियूं त काफ़ी जेके ठाणनि ते या अहिड़ियुनि जॻहियुनि ते जेके गाॾियूं क़ीमती बीठियूं हूंदियूं आहिनि, उहे गवर्नमेंट जॻहियुनि ते बीठियूं हूंदियूं त पोइ हुनजी हिफ़ाज़त कोन थींदी आहे। पर हिन दरबार में हिन जी तमामु बहितरीनु तरीक़े सां हिफ़ाज़त कई वई आहे, ख़्यालु कयो थो वञे। नाज़रीन, साईं समंदरी बाबा जो लंगर हली रहियो आहे। हीअ साम्हूं ॾिसो कैमरा जी अख में काफ़ी तादाद ते माण्हू वेठा आहिनि, ज़ाइरीन जेको आहे लंगर करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त इंतिज़ाम बि आहे, ॾाढी ख़ामोशी सां लंगर हली रहियो आहे ऐं साईं जा जेके हितां जा संभालंदड़ आहिनि मुरीद, उहे तमामु बहितरीनु तरीक़े सां लंगर विराए रहिया आहिनि। अचो नाज़रीन, लंगर हाज़िर आहे। नाज़रीन, हिते लंगर तमामु बहितरीनु तरीक़े सां विराए वियो, तक़सीम कयो वियो ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां माण्हू हिते वेठा दस्तरखान ते ऐं सभिनी खे तमामु बहितरीनु तरीक़े सां हितां जा जेके संभालींदड़ आहिनि मुरीद साईं जा, उहो तमामु बहितरीनु तरीक़े सां जेको हिते न्याज़ विरायो। अचो त बाक़ी आहत ते हली ॾिसूं था, अॻिते ज़ियारत बि कयूं। ऐं नाज़रीन, असां जेको आहे मथे चढ़ी आया आहियूं। हिते साईं नबी बख्श शाह जो हिकिड़ो हीउ कमिरो आहे, साम्हूं नज़र अची रहियो आहे। इन कमिरे जे बिल्कुलु साम्हूं मस्जिद शरीफ़ बि आहे ऐं पाण इन कमिरे में ॾिसंदासीं त इन कमिरे में साईं जो छा छा रखियलु आहे। नाज़रीन, हीउ साईं जो कमिरो आहे। साईं जन हिते रहंदा हुया, हीउ राइश पज़ीर हूंदा हुया। साईं जो हीउ साम्हूं चारपाई रखियलु आहे ऐं साईं जी हीअ तस्वीर रखियलु आहे। हीउ साईं जो कमिरो आहे, तव्हां ॾिसी सघो था कैमरा जी अख सां। हीउ साईं जो मक़बरो। नाज़रीन, सुल्तान शरीयत शहनशाह विलादत हज़रत सैयद गुलाम नबी शाह मारूफ़ समंदरी वाली सरकार
ही मुख़्तलिफ़ जेको आहे अख़बारुनि में साईं जे बारे में मुकमल हिकिड़ी ॼाण लॻल आहे या हिन लॻाए छॾी आहे। थियां थो नाज़रीन, अचो तव्हांखे तव्हां व्यू ॾेखारियूं साईं जे कमरे खां ऐं मस्जिद जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं हेठि साईं जी दरबार आहे। हीउ व्यूज़ ॾिसो, पोयां पहाड़ी आहे, जबल आहे ऐं हिकिड़ो रोड नओं ठहियो आहे। हीउ ॾिसो, हीउ तमामु बहितरीनु जेको आहे इलाइक़ो बि आहे, ग्रीनरी बि आहे, सावक बि आहे, तमामु बहितरीनु जेको आहे तुंहिंजी लोकेशन आहे। बिल्कुलु साईं जे कमरे जे आम्हूं साम्हूं ही मस्जिद आहे जिथे असां अॼु जुमे जी निमाज़ पढ़ण जी सआदत हासिलु कईसीं। ऐं मां मुंहिंजो दोस्त ज़ोएब अब्बासी जंहिंजी महिरबानी सां असां हिते आयासीं ऐं हिन मुख़्तलिफ़ जेको आहे जॻहियुनि जी विज़िट कईसीं ऐं लंगर बि कयोसीं, न्याज़ बि कयोसीं, साम्हूं दरगाह खे ज़ियारत बि कईसीं ऐं हितां जो जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिली करे बि इहो ख़बर पई त हिते अक़ीदतमंद अचनि था, पर कंहिं ज़ियारत जे हिसाब सां अचनि था, तफ़रीह जे हिसाब सां अचनि था, पर कंहिं शिरक जे हिसाब सां कोई बि कोन थो अचे। नाज़रीन, साम्हूं लिखियलु आहे मस्जिद अली रज़ी अल्लाह ताला। हीअ मस्जिद आहे, ॾिसो हिन में मस्जिद जो व्यूज़ वठो ऐं मस्जिद जे बिल्कुलु साम्हूं इहो मस्जिद जे आते में रखियलु आहे साईं जी कुर्सी, जेके साईं जी ज़ेर इस्तेमालु थींदी हुई। हीअ साईं जी कुर्सी रखियलु आहे। नाज़रीन, हीअ आहे कुर्सी साईं जी। साम्हूं जा व्यूज़ वठ, साम्हूं इहे पहाड़ियूं आहिनि, पहाड़ियुनि जो मंज़र जेको आहे चौधारी पहाड़ियुनि जे विच ते दरगाह शरीफ़ आहे बिल्कुलु। ऐं साईं जी जेकी चौधारी सावक आहे, ग्रीनरी आहे, तमामु बहितरीनु जेको आहे माहौल लॻो पियो आहे, तमामु पुरसकून माहौल लॻो पियो आहे। नाज़रीन, असां तव्हांखे काफ़ी साईं जी दरगाह जी जेके जॻहियूं विज़िट करायूंसीं, तो तमामु बहितरीनु जेको आहे मज़ो बि आयो, सुकून बि आयो, नात बि ॿुधीसीं, लंगर बि कयोसीं, असां मस्जिद जी विज़िट बि कईसीं, साईं जी जेको आहे कमिरो ज़ेर इस्तेमालु ॾिठोसीं, साईं जी कुर्सी से साईं जी जीप इस्तेमालु थींदी। उमेदु आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं बहितरीनु जेको आहे वीडियो ॾिसण जे लाइ असांजे हिन वीडियो खे लाइक कंदो, कमेंट कंदो।